अस्सलाम वालेकुम दोस्तों, जिया लतीफ़ जी बोली ऐं माशूक हिंगोर जो ऐं जिया लतीफ़ सीरीज़ में अॼु पाण ॻाल्हाईंदासीं सिंध जे हिकिड़ी जी हाँ या सिंध जी मिट्टीअ जी आशिक, धरतीअ ते पंहिंजो साह ॻोल्हींदड़ हिकिड़ी अहिड़ी मायानाज़ सिंगर ऐं लतीफ़ जी पारखू। तो अॼु पाण ॻाल्हाईंदासीं सिंध जे अमड़ जी ज़रीना जे बारे में, उन जी हयाती जे बारे में, उन जे फ़नो फ़िक्र ते थोड़ी रोशनी विझंदासीं। तो अचो त शुरूआत कयूं। जी ज़रीना बलोच 1934 ते हैदराबाद जे ॻोठ अलाइदाद चंड में मोहम्मद मूसा जे घर में जनमु वरितो। चवनि था त जी ज़रीना बलोच जंहिंजो माइटाणो नालो आमना जलालाणी हो, शायदि कंहिंखे उहा ख़बर न हुई त उहा अॻिते हली सिंधी लोक गीतनि जी राणी बणिबी ऐं माण्हू हिन जी झलक ॾिसण लाइ तरसंदा ऐं तड़पंदा। जी ज़रीना बलोच जे घर बातिन में संदसि वालिदा मोहतरमा गुलरोज़ साहिबा, संदसि भाइर मोहम्मद यूसुफ ऐं मोहम्मद उस्मान बलोच शामिल आहिनि। जी ज़रीना बलोच प्राइमरी तइलीम काज़ी अब्दुल क़यूम स्कूल में हासिल कई। 1960 ईस्वी ते फाइनल जो इम्तिहान पास करे सिंध जी नियाणियुनि खे तइलीम जी रोशनी फैलाइण लाइ सिंध में उस्ताद जो मुक़दस पेशो इख्तियार करे शागिर्दनि खे ख़ासि तौर ते नियाणियुनि खे इल्म जी रोशनी ॾेई हुमथायो। उहा सिंध में थींदड़ सियासी जलसनि में गॾु हूंदी हुई, जंहिंजो मिसाल मार्शल जे दौर में पहिरें पंधु काफ़िलो जंहिंमें पांधीअड़नि ते पुलिस खड़की पई हुई, ॿियनि सिंधी नियाणियुनि सां गॾु जी ज़रीना पुण तशदुद जो निशानो बणी। सिंध जी ख़ुशहाली ऐं आज़ादी लाइ ज़ियाउल हक़ जे दौर में खेसि 2 साल क़ैद पुण काटणो पियो। अहिड़ी माउ खे पोइ सिंध छो न जीजीअ जो लक़ब ॾे। कोयल जहिड़े आवाज़ में पाण सिंध देश जो क़ौमी तरानो पुण ॻायो आहे। जीजीअ जी पहिरीं कहाणी रूह ॾियाण रिसाले में छपिजी आई। पाण कहाणी जो किताबु पुण लिखियो अथसि। तुंहिंजी ॻोल्हा तुंहिंजूं ॻाल्हियूं जे माॻ में सिंध जी कहाणीकार खैरुनिसा जाफ़री लिखे थी त ज़रीना तूं उन करे एम आई जो तो में सच जो समर आहे। समूरी सिंध तुंहिंजे साहनि में तुंहिंजे गले में पातल आहे। तो तूं ई त आहीं जंहिं क़ौम खे जिए सिंध जाम मोहब्बत पिए सिंध जहिड़ो लाज़वाल गीत ॾिनो। तुंहिंजे फ़न ऐं सच ईमान खे ई महसूस करे अमेरिका भारत इंग्लैंड ऐं दुबई जे सिंधियुनि तोखे सिंध जो सोनू नक्शो गले में मेडल तौर पारायो हो, जो अॼु बि तुंहिंजी दिलि जी धड़कन ते लुॾी रहियो आहे। जॾहिं तुंहिंजी दिलि उहो नक्शो लुॾंदे ॾिसंदी आहियां तॾहिं लॻंदो त सिंध हरकत में आहे, सिंध बरकत में आहे। बाक़ी हूअं ई त समूरी सिंध अलाए कहिड़नि ऐं केतिरनि सियासी सैलाबनि में ॿुॾी रही आहे। काश हर दिलि वसी ज़रीना जीअं हुजे। अञा अनेक सैलाब साह में सांडे पंहिंजे वजूद पंहिंजी कश्ती ऐं फ़न खे सरसब्ज़ रखी सघी। काश हर दिलि ते पंहिंजी धरतीअ जा अहिड़ा नक्शा उभरियल हुजनि। पाण उस्ताद क़ौमी कारकुन कहाणीकार शाइरा ऐं ॻाइण सां गॾु अदाकारी जो किरदार बि ख़ूब नमूने सां निभायो। संदसि स्केल किरदार आम हूंदो हो, कंहिं बि क़िस्म जे गैर ज़रूरी सजावट न कई। जी ढंगीअ मंझि दरिया राणीअ जी कहाणी, जंगल कारवां, दीवारनि आन ऐं ॿियनि ड्रामनि में अदाकारी करे चुकी आहे। उन्हनि ड्रामनि खे वर्ल्ड ड्रामा फेस्टिवल इनाम पिणु मिलिया, जेके जीजीअ खे लतीफ़ अवार्ड, सचल सरमस्त अवार्ड, कलंदर लाल शहबाज़ अवार्ड, सिगा अवार्ड, वहीद अवार्ड ऐं राम पंजवाणी अवार्ड ऐं ॿियनि लातइदाद अवार्डनि सां पिणु नवाज़ियो वियो। कोयल जहिड़ो आवाज़ पहिरियां 1962 ते रेडियो स्टेशन ते हलायो वियो। अॻिते हली जी तमामु घणा लोक गीत ॻाईंदे माण्हुनि जी दिलि में जाइ वठंदे वई। पाण उस्ताद मोहम्मद जुमन खां पुण सिख्या वरिती। हिन जे आवाज़ माण्हुनि खे एतिरो त झुमाए छॾियो जो हूअ जॾहिं बि मोर थो टिले राणा चवंदी हुई
त दिलनि में धड़कन तेज़ थी वेंदी हुई ऐं हो ख़ुशीअ मंझां नचणु शुरू थी वेंदा हुआ ऐं पाण खे संभाले न सघंदा हुआ। जी सिंधी भेनरुनि सां गॾु वेही सेरापुण ॻाया आहिनि। जी ज़रीना बलोच जा ॻायल गीत मोर थो टिले राण सी माण्हू लाड़ जा तुंहिंजे मुंहिंजे ॿारड़े खे लोॾो ॾियो हथे गुल मेंदी अधी मुंहिंजो छलड़ो पाणीअ में हिन अङण ते मोर लॻी वई बहारी टिड़ी पवंदा टारीअ जॾहिं ॻाढ़ा गुल पेरे पवंदी सान चवंदी सान इहे अङण मुंहिंजे लाॾल जा ॿी ख़बर न आहे पर मरण खां पोइ जिए सिंध जाम मोहब्बत पिए सिंध वग़ैरह ज़रीना बलोच उन ॾहाके में सिंधी मौसीक़ी खे सहारो ॾिनो जॾहिं असां वटि औरत खे एॾी आज़ादी न हुई ऐं उन ते मुआशरती पाबंदियूं कुझु वधीक हुयूं। हिन अहिड़े दौर में रहंदे हर शइ खां बग़ावत कई बग़ैर कंहिंजी परवाह कंदे सिंधी लोक गीतनि जी दुनिया खे आबाद कयो। समूरी सिंध में संदसि आवाज़ जा चर्चा थियण लॻा। जी ज़रीना बलोच जे लाॾाणे वक़्तु आउं कराची में सर्विस करे रहियो हुउसि ऐं कराची जी घुमियल हवानि में जी ज़रीना बलोच जे लाॾाणे वारी ख़बर मूं ते बाहि जे शोलनि जी बरसी। हिन लम्हे मूंखे उहो सम्झ में न आयो त आउं को सिंध जी असां खां आयो त को सिंध जी असांखे अकेलो करे मुंहुं फेरे हली वई आहे। कुझु घड़ियुनि लाइ जीवन तमामु तंग नज़र आयो। समूरो माहौल सोगवार महसूसु थियो। दिलि बेचैन थी वई ऐं बेचैनीअ मां के ई आऊं अंदर मां निकिरंदियूं रहियूं त सिंध जी ख़ुशहालीअ जा ख़्वाब ॾिसंदड़ जी असां में नाहे रही। हाणे हुनखे नाहे वरणो अहिड़ी कैफ़ियत दिलि खे झले ॾियण लाइ जीजीअ जे ॻायल गीतनि जो सहारो वरितमि। ॿी ख़बर न आहे पर मरण खां पोइ तोसां गॾिजण जो हसरतूं रहंदियूं। जी ज़रीना बलोच हिकु ख़्यालु ख़्वाब ऐं आवाज़ जे रूप में हर पल असां सां गॾु हूंदी। जी ज़रीना बलोच जूं यादूं हिन जूं असांखे अर्पियल बेपनाह मोहबतूं ऐं हिन जो असां लाइ छॾियल पैगाम नसीहतूं अॼु बि मूंखे तमामु घणियूं वेझियूं असराइतियूं महसूसु थियनि थियूं। उहो ज़िंदगी सां वेड़ांद दौरान आख़िरी घड़ियुनि ताईं सिंध जी भारत कंदी रही। लाॾाणे बाद सिंध जे अंदरि लोक गीतनि जी दुनिया वीरानीनि हवाले थियल आहे। हाणे पोइ लोलियूं ॾियण वारो नाहे बचियो। समूरियूं दिलियूं जी ज़रीना जे लाॾाणे ते अॼु ॾींहं ताईं दुखियल ऐं बेक़रार आहिनि। हर चेहरो उदास आहे ऐं नेण लुलकण हाणा आहिनि। जी ज़रीना खे हिन माउ जी हंज में अबदी निंड सुम्हारियो वियो आहे जंहिं मिटीअ जी हूअ अज़ल खां आशिक़ रही आहे ऐं धरतीअ लाइ हिन पंहिंजो समूरो जीवन अर्पे छॾियो। ज़रीना जो सिंध सां इश्क इंतिहाई रहियो ऐं हूअ उन ई ख़ातिर ॻाईंदी झुंगारींदी ऐं माण्हुनि खे पार्तूं कंदी रही। जी ज़रीना न सिर्फ़ु लोक फ़नकारा हुई पर सिंध जे कलमी पोरीअ में बि हूअ हिकु वॾो नाओ आहे। जी ज़रीना बलोच जे लाॾाणे खां पोइ हिन जे फ़न खे ज़िंदा रखण लाइ संदसि ॻायल गीतनि जो जदीद एल्बम तयारु करे मार्केट में आंदो वञे। संदसि यादगार लिखणियुनि खे किताबी सूरत में आंदो वञे त जीअं असांजा ईंदड़ नस्ल संदसि पोरी सां फैज़ियाब थी सघनि ऐं गॾोगॾु सिंध में लोक गीतनि जे फ़न खे बचाइण लाइ संदसि नाव ते लोक गीतनि जी सिख्या जो मर्कज़ क़ाइमु कयो वञे। ईअं करण सां घटि में घटि असां जेका इज़त ऐं मर्तबो जी ज़रीना बलोच खे हिन हयाती में न ॾेई सघियासीं उहो मरण खां पोइ ॾियण में सोभारा थींदासीं। गॾोगॾु जी ज़रीना बलोच जे रूह खे बि सुकून मिलंदो, दिलि खे आनंद मिलंदी त हिन जे ॿारियल शमा अञा रोशन आहे ऐं अञा संदसि फ़न जा केतिरा ई आशिक़ मौजूदु आहिनि जेके संदन ॿारियल शमा विसामण कीन ॾींदा। सोभ ख़बरूं इबरत तामीर सिंध फ़ैसिलो महिराण सिंध सिंधु हलचल अवामी आवाज़ सेकार सिंध डाइजेस्ट जी किताब सीड़ींदड़ नसीर मिर्ज़ा।
तो दोस्तों ये भी अॼु जी वीडियो उम्मीद है तव्हांखे ज़रूर पसंद आई हूंदी। वधीक अहिड़ियुनि वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कंदा। मां मिलंदो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। साथ सलामत, सिंध सलामत।